अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार और यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, जेके सुरबाट हुआ तो को सीनियर मोस्ट ॻाल्हियूं हलनि पई पियूं त सीनियर मोस्ट असांजा जेके उहे जेके बि लिस्ट में हूंदा उहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी वेंदा। जेके जनरल आसिम मुनीर हुआ, आसिम मुनीर साहब चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी विया। कल ताईं इमरान खान साहब चवन पिया त समरी आएगी तो सदर और मैंने फैसला किया है कि आईनी तरीके से खेलेंगे। वो खेलण इहो हुयो जो बसि समरी वई आहे, कुझु टाइम गुज़रियो आहे, सदर साहब मुलाक़ात करणु विया आहिनि इमरान खान साहब सां, उनखां पोइ उन्हनि अची जेका आहे समरी ओके करे छॾी। सो मुबारक हुजे तव्हां नेठ जेको आहे चीफ मुक़ररु थी आहे ऐं 3 ॾींहं अॻु जी हा 26 तारीख़ आहे जी हा सो 25 तारीख़ सो मतिलबु इहो बि मुंहिंजे ख़्याल आहे त तमामु ग़ैर मामूली 24 आहे। सो 24 आहे। 24 आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो त ख़्यालु अॻु में थी वञणु खपे हा। ऐं हीअ नवाज़ शरीफ़ जी घटि में घटि आउं नथो चाहियां नवाज़ शरीफ़ चवण त थियो आहे, पर नवाज़ शरीफ़ जी ख़्वाहिश पूरी थी त जेको सीनियर मोस्ट आहे उहो थी वञे। सो जनरल आसिम मुनीर साहब थी विया, लेकिन सीनियर मोस्ट आर्मी में उहिदो जेको आहे उहो चेयरमैन चीफ ऑफ जॉइंट स्टाफ आहे, पर उते साहिर शमशाद खे जेको आहे मथे कयो वियो आहे सीनियर मोस्ट। ठीकु आहे, ॾिसो ॻाल्हि ठीकु थी वई त हीअ जेसिताईं नालो साईं पूरो चढ़े आसिम मुनीर हा जनरल आसिम मुनीर साहब जेके आहिनि हिनखे अॻु में ई करे छॾणु खपे। हेॾी सस्पेंस क्रिएट करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं हाणे इनखे कानून ठाहे छॾी त भई हाणे जेको 3 सालनि खां पोइ सीनियर मोस्ट हूंदा उहे थी वेंदा त ॻाल्हि ख़तमु थी वई। लेकिन असां वटि इहो न थींदो। असां वटि शयुनि खे इंस्टीट्यूशनलाइज़ न कबो आहे। असां वटि फ़र्दनि लाइ ऑप्शन्स ओपन रखिबा आहिनि, छाकाणि त अगरि इंस्टीट्यूशनलाइज़ थी वञे मामिलो त फ़र्दनि जी पसंदि नापसंदि ऐं डिस्क्रिशन ऐं तरजीह ख़तमु थी वञे थी। लेकिन आई होप के हाणे मुल्क में स्टेबिलिटी क्रिएट थींदी। उहो सिर्फ़ु उन सूरत में अञा इमरान ख़ान जो संदो रिएक्शन न आयो आहे, न हुन वेलकम कयो आहे, न हुन को तनक़ीद कई आहे, कुझु बि न कयो आहे। लेकिन सदर अलवी साहब साइन करे छॾी, इहो हिकिड़ो सुठो सोण थियो। इन जो मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान जी इहो नथा चई सघूं त सदर अलवी ॿुधी कोन हूंदी। मुंहिंजे ख़्याल सदर अलवी खे हुन चयो न आहे, हुन चयो आहे त ठीकु आहे थियणु ॾियो, छाकाणि त मुल्क ऐं उमेद त इमरान ख़ान बि छाकाणि कल्ह त इमरान ख़ान चयो पिए त जेको बि नओं चीफ ईंदो हुनखे उहो उथंदे ई तकरारी हूंदो, मुंहिंजे कढ पवंदो त मुंहिंजे पोयां लॻंदो ऐं पोइ तकरारी थींदो। पर उमेद त ॿई शयूं न थींदियूं। इमरान ख़ान हुनखे उथंदे ई तकरारी न ठाहींदो ऐं उमेद त इस्टेब्लिशमेंट बि पॉलिटिकल ग़ैर जानिबदार रहण वारो जेको पंहिंजी दावा अॻूणो बाजवा साहब करे पियो, उमेद त उहा दावा जेका आहे बरक़रार रहंदी। उमेद घटि आहे, लेकिन बहरहाल कुझु उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे त छाकाणि त ॾिसो न अगरि पॉलिटिकल रहे थी त पोइ हीअ हुकूमत बि कीअं हलंदी ऐं ईंदड़ इलेक्शन बि कीअं थींदा ऐं छा मुल्क में हीअ सियासी जेको हिजान आहे इहो ख़तमु कीअं थींदो। एग्ज़ैक्टली। सो कंहिं न कंहिंखे त ऐं नए चीफ लाइ आउं नथो चाहियां आउं को हुनखे थिंग्स टू डू जी लिस्ट न पियो ॿुधायां, ज़रो चीफ आहिनि, इंस्टीट्यूशन आहे, बहितर सम्झनि था। लेकिन जेको बाजवा एरा में जेतिरो इस्टेब्लिशमेंट अंडर क्रिटिसिज़म आई आहे, जेतिरी शदीद हुन ते तनक़ीद थी आहे बतौर इंस्टीट्यूशन, मुंहिंजे ख़्याल आहे त उनजी इमेज जी बहाली लाइ कुझु ड्रास्टिक फ़ैसिला ज़रूरु कंदो जनरल आसिम मुनीर साहब। कॉलर सां गॾु थाना मोहम्मद बख्श लोहाणी, थाना बुलाकान मां। जी लोहाणी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अली काए साहब खां मुंहिंजो सुवालु आहे। जी साईं। जेका अॼु मुक़ररु थी आहे ऐं उन ते सदर साहब साइन करे छॾी आहे, मुलाक़ात थी आहे, त हीअ जेका मुल्क में सर जेका गैर यकीनी वारी सूरत हाल हुई, छा हिन चीफ आर्मी स्टाफ जे मुक़ररु थियण खां पोइ उहा ख़तमु थींदी? ऐं छा था सम्झो त हिन मुक़ररी खां पोइ आईंदा जेको मुल्क जो सिनेरियो आहे उन जो पाण तइनु करे सघूं था? ॿियो सी सुवालु मुंहिंजो आहे जेको मटियारी स्कैंडल आहे मोटरवे, उन में मखदूम फैमिली खे सरवरी जमात खे छो पियो बदनाम कयो वञे? उतां जा जेके नंढा मखदूम उन्हनि तनक़ीद पई थिए, आख़िर मखदूमनि खे छो पियो इनवाल्व कयो वञे? महिरबानी। ठीकु आहे साईं। सही। हाणे पहिरीं ॻाल्हि त आउं कीअं ॿुधायां त ईंदड़ छा सूरत हाल ते जनरल आसिम मुनीर जे अचण सां छा इम्पैक्ट पवंदो। गैर यकीनी ख़तमु थींदी, बसि इहो चङी शइ इहा थी आहे त जेका ग़ैर यकीनी हली पए
इहा ॻाल्हि करे वठी करे त भई नओं आर्मी चीफ केरु थींदो, पोइ थींदो त छा थींदो, न थींदो, थियणु ॾींदा न थियणु ॾींदा, हीउ थी वेंदो हू थी वेंदो, उहो ख़ैर सां सेटल थी वियो। इहो ख़ुदि हिकिड़ी पॉज़िटिव साइन आहे फॉर टाइम बिंग। सुभाणे आसिम मुनीर साहिबु, छाकाणि त आसिम मुनीर साहिबु बि ॾिसो ॿई जेके असांजी प्राइम एजेंसीज़ आहिनि, चाहे मिलिट्री इंटेलिजेंस हुजे या ISI हुजे, ॿिन्ही जा सरबराह रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल आहे हीउ रेयर 4-स्टार जनरल ठहियो आहे जनरल आसिम मुनीर, ॿिन्ही खे लीड कयो आहे, जे ॿिन्ही असांजे इंटेलिजेंस इदारनि खे, वॾनि इंटेलिजेंस इदारनि खे लीड कयो आहे। त ऐं इन ॻाल्हि में हाणे को शक बि न आहे त असांजी जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि उहो पॉलिटिक्स में, पॉलिटिकल मैनेजमेंट में, पॉलिटिकल मनूवरिंग में, वठवठा में इन्वॉल्व रहियूं आहिनि माज़ी में। त ईअं न आहे त आसिम मुनीर साहिब खे हीअ जेके सियासी तोड़ जोड़ ऐं बारीकियूं आहिनि, इन जी ख़बर न हूंदी। ज़ाहिर ॿिन्ही वॾे सॉरी सो ॿिन्ही इदारनि जे हेड तौरु हुनखे पूरी ॼाण हूंदी, फाइलूं ॾिठल हूंदियूं, कहिड़ी पार्टी जो छा मामिलो आहे, कंहिंजो छा आहे। सो ईअं न आहे त हू को लेकिन हाणे हू पंहिंजे तजुर्बे जे आधार ते को नओं पॉलिटिकल एजेंडा सेट कंदा या इस्टेब्लिशमेंट जो रोल, मिनिमम रोल जे लाइ कुझु वर्कआउट कंदा त भई इस्टेब्लिशमेंट जो केतिरो रोल सियासत में हुजणु खपे ऐं केतिरो न हुजणु खपे। इहो चवण ते फौरी तौर ते ए पॉलिटिकल थी वेंदो, इहो आउं नथो सम्झां। ठीकु आहे, कॉलर नज़र नबी बख़्श ताईं कश्मीर मां। जी तईम साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम, तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि साहिबु ॿुधाई। वालेकुम सलाम। मां इहो ॻाल्हि साहिब खां पुछणु चाहींदुमि, इमरान ख़ान जेको कल्ह चए पियो त मां सुठे नमूने खेॾंदुमि सरदार आरिफ अलवी सां गॾिजी करे, उहो त न खेॾी सघियो, उनमें कामयाबु कोन थी सघियो। जनरल आसिम मुनीर हियाणे जेको थी वियो आहे, इहो इमरान खे सिर्फ़ु इन जे करे पसंदि न आयो त हिन हुनखे पंजाब जी ऐं हिनजे घर जूं करप्शन जो पावर ॿुधायो त वहे तुंहिंजे घर तुंहिंजे नज़रनि हेठियां करप्शन थी रही आहे, इन जे करे इमरान खे नफ़रत आई। ॿियो साईं, मां सुवाल इहा त हू इहो आमतौर मूंखे ख़बर आहे त जॾहिं को जूनियर जनरल थींदो आहे त सीनियर रिटायर थी वेंदा आहिनि। छा हाणे जेका पोयूं जेका वेठल आहिनि जनरल ज़हीर जहिड़ा माण्हू, उहे भला इस्तीफ़ा ॾेई सघनि था या रिटायर थी सघनि था? महिरबानी। शायदि साईं जनरल फैज़ चवणु चाहिनि था सही, पंहिंजे पंहिंजे टाइम ते हाणे सभिनी जी रिटायरमेंट मार्च ताईं मुंहिंजे ख़्याल सभिनी हेठि 3-4-5 जनरलनि जी रिटायरमेंट जो टाइम अची वेंदो। ज़ाहिर रिटायर थींदा, ॿियो छा कंदा, एक्सटेंशन्स हुते कोन मिलंदियूं। हीअं ज़ाहिर इहो हिकिड़ी रिवायत रही आहे त नओं कमांडर ईंदो आहे त जेके मुख़्तलिफ़ मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जा अहम इदारा आहिनि उन्हनि में बि तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, कोर कमांडर्स जी बि तब्दीलियूं थींदियूं आहिनि। इहे सभु ज़ाहिर उहो त उन्हनि जो इंटरनल मामिलो आहे, ISPR वग़ैरह, पर उन्हनि जो इंटरनल मामिलो आहे। उहो कीअं पंहिंजी टीम फील्ड कीअं था कनि, उहो त जनरल आसिम मुनीर ते छॾियूं था, पाण ते हरूभरू पाण न ख़बर आहे न हरूभरू। पोइ हिकु दोस्त जेको फ़ोन कयो उन मटियारी वारे ज़िक्र कयो, सही मूंखे ख़बर न आहे त मखदूम साहिबान जो नालो छो पियो अचे। हींअर बि मूं टाइम न्यूज़ ते मखदूम साहिबु नंढे जो मूं ॿुधो पियो बयानु त न ॿुधी सघी, पढ़ियमि पियो रुगो त टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कुझु चइनि। ज़ाहिर मतिलबु हिकिड़ो इल्ज़ामात लॻनि था सही, पर ठीकु ॻाल्हि आहे त GIT ठहे, हाणे ॾिसूं GIT किथे ॻाल्हि खणी वञे थी। हिकिड़ो DC तव्हांजो मफ़रूर आहे, हाणे मफ़रूर DC यारी मूं कल्ह बि तव्हांखे चयो त इहो रुगो सिंध में पाण इहो तमाशो ऐं लका ॾिसी सघूं था त DC बि फरार थी वञनि। जी हा, करप्शन जी इहा आलम आहे। जी हा, पर हीअ वीचारा निधड़का DC हूंदा, सघारो को DC हुजे हा। आउं इहो सोचां थो त सघारो हुजे हा त पोइ बि इहे ॿधिजे हा छा, पर आउं सोचां थो अगरि निधड़का हुआ त इहे पोस्टिंगूं कीअं मिलियूं हिननि खे? इहो बि हाणे त गेम थी छा आहे? ॾिसो अगरि त निधड़का हुजनि हा, पाण में विड़िया आहिनि, अगरि त निधड़का हुजनि हा जी हा, त पोस्टिंगूं कीअं मिलनि हा? नौशेर फिरोज़ जी पोस्टिंग सही को सोली कोन्हे, अॼुकल्ह DC जी पोस्ट ज़ाहिर आहे कि ठीकु आहे हिसाब किताब सां मिले थी। त निधड़का त न हुआ, पर अगरि धड़का हुआ त पोइ हीअ ॿधिजी छो पिया आहिनि? हिकिड़ो भॼी वियो आहे हिकिड़ो, ऐं अञा किसा चवनि था त अञा खुलनि पिया। पर ॾिसूं त इते ॻाल्हि खे लह मिठी कजे थो। हाणे 2-2.25 अरब रुपया मटियारी में, ईअं 1.5-2 अरब रुपया शायदि नौशेरे मां निकिरंदा, ईअं किथां ॿिए हंधा निकिरंदा।
अरबे खरबे जी अजब कहाणी गज़ब कहाणी आहे। जी हाँ फुल हो लॻो पिया। अच्छा पंहिंजी ॻाल्हि जेका आर्मी चीफ साहब जी हले पई त हिकिड़ो ज़हन में सवाल अचे थो त हर 3 सालनि में खां पोइ असां वटि क्राइसिस अची थो वञे न, या त आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट आहे या त आर्मी चीफ जी एक्सटेंशन आहे, माना पोइ कहिड़े न कहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट जे मथां प्रेशर अचे थो पियो। जीअं तव्हां ॻाल्हि कई इंस्टीट्यूशनलाइज़ करण जी, त इहा सभ खां वॾी अचीवमेंट हूंदी अगरि इहो थी थो वञे त। कंदो केरु कोन, कंदो केरु बि कोन, एक्ज़ैक्टली ॻाल्हि इहा ई आहे। कंदो केरु ई कोन। ॾिसो इन खां वधीक जेका ॻाल्हि आहे न, ॾिसो जनरल बाजवा साहिबु कल्ह तकरीर में चयो त भई 22 जनवरी वारा वाक़िअ जेको नो कॉन्फिडेंस जेको थियो इमरान ख़ान वारो, हा। चयो उन खां पोइ असां जेको आहे फ़ौज में इहो तय कयो, गौर खोस कयो त असांखे हाणे सियासत खां पासीरो थियणु खपे। त सवाल नंढा नंढा ॿिया निकिरनि था न जेके हिन तव्हांजे सवाल सां जुड़ियल आहिनि। त हिकिड़ो सवाल त तव्हां अॻु में छो हो सियासत में, ऐं अहिड़ो छा थियो जो तव्हां इहो फ़ैसिलो कयो त न्यूट्रल थी वञिजे। जी हा, अहिड़ो छा थियो 22 जनवरी ते जंहिंखां पोइ असांजी बाजवा साहिब लेड इस्टेब्लिशमेंट जेका आहे उन इहो फ़ैसिलो कयो त हाणे सियासत खां पासीरो थी वञणु खपे। वॉट एक्चुअली हैपेंड। सो तव्हांजी ॻाल्हि त अगरि ॾिसो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो रोल तव्हांजी पॉलिटिक्स में सघारो रहंदो, फ़ैसिलाइतो रहंदो, त चीफ जी मुक़ररी ऐं न मुक़ररी ही हिकिड़ा मसइला रहंदा। ज़ाहिर आहे। अगरि रोल घटिजी वञे थो, सफ़ा घटिजी वञे थो, त पोइ को भले को जूनियर खे ठाहिनि या सीनियर खे ठाहिनि, फ़र्क़ु कहिड़ो थो पए। दुनिया में अलाए केतिरा आर्मी चीफ, हर मुल्क में हिकिड़ी फ़ौज हूंदी आहे, हुनजो हिकिड़ो चीफ हूंदो आहे, उहो पाण खे त ख़बर ई कोन पवंदी आहे केरु रखियो वियो केरु हटायो वियो। असां वटि इन करे हिन जो अहमियत आहे छाकाणि त हुनजो रोल आहे। उनजो रोल अमेरिका सां तालुकात यानी फॉरेन पॉलिसी जे हवाले सां, असां वटि इलाक़ाई मुल्कनि जे हिसाब सां, असां वटि इंटरनल मामलात, भई FATF ख़तमु करिणो आहे, असांजी मिलिट्री खे अचिणो पवंदो। हाणे उन में इहो वरी हिकिड़ी अलॻि दास्तान आहे त हीअ जेका टेरर फाइनेंसिंग ऐं हीअ सभु जेके असां जोधा पालिया हुआ, उहो केरु पालिया हुआ पाकिस्तान रोल में, केतिरो जेके जहादी पालिया हुआसीं, पहिरियां रोल केतिरो उहो कंहिंजो, चलो उहो त गुज़री वई ॻाल्हि, आउं उन बहस में नथो पां, लेकिन आउं इहो चाहियां थो त ही जेका तव्हां सवाल कयो पिया त हिन खे इंस्टीट्यूशनलाइज़ करे, ॾिसो अगरि रोल खे मिनिमाइज़ करे छॾियो इस्टेब्लिशमेंट जे, पर वरी $1 मिलियन जो सवाल पैदा थी वेंदो त अगरि मिसाल पाण चऊं त जनरल आसिम मुनीर बि अची चए मुंहिंजो कुझु न वञे सियासत सां, हक़ीक़तनि बाजवा साहिब त रुॻो चयो पिए न, पर हीअ हक़ीक़तनि चए त असांजो कुझु न वञे, त हक़ीक़तनि अगरि कुझु न करे ऐं बकौल इमरान ख़ान त हुनजो डर्टी हैरी फलाण ढिमकान जेके जिन्हनि खे बि चवंदो रहे थो सभु हटिजी वञनि, सफ़ा को कंहिं सां राब्ते में न अचे, त हीअ पॉलिटिशियन हिक ॿिए सां हशर कहिड़ो कंदा, हीअ हैंडल करे सघंदा हिक ॿिए खे। आउं हिकिड़े मिंट लाइ तव्हांखे चवां थो त बिल्कुलु हिकिड़ी मफ़रूज़े तौरु सोचो, 70s तसवुर न 70 में त फ़ौज हुई न, मतिलबु इलेक्शन जी ॻाल्हि बि नथो कयां। आउं चाहियां थो त अॼु अगरि आसिम मुनीर साहिबु 29 तारीख़ खां पोइ हू बि अची बिल्कुलु क्लियरली चए बाबा नथिंग डूइंग, मुंहिंजो कमु ई न वञेव, ऐं हाणे को इस्टेब्लिशमेंट खे घटि वधि ॻाल्हाईंदो एॾी करे न, छाकाणि बाजवा साहिबु हलियो ईंदो, ज़ाहिर आहे। ठीकु आहे। त अगरि हू माठ थी वञनि, को ISPR बि वज़ाहतूं न करे, कुझु न थिए, किथे गवर्नर केरु पियो रखिजे न पियो रखिजे, असांजो वास्तो कोन्हे, त ही पॉलिटिशियन हिक ॿिए सां हली सघंदा? कॾहिं बि न हली सघंदा। सवाल आहे न, दुनिया में हलंदा आहिनि पर असांजा चोर न आहिनि एतिरा। ॾिसो न ॻाल्हि उहा ई आहे, हिकिड़ा असां वटि त ॾिसो इहो हिकिड़ो सुवालु आहे त छा असांजी इस्टेब्लिशमेंट हिन जेको पॉलिटिकल हींअर असांजो जेका पॉलिटिशियन्स जो जेको आहे सोचण ऐं अमल करण जो अंदाज़, इन में बिना इस्टेब्लिशमेंट जे हली सघंदा? ऐं जब जे ॾिठो वञे त माना पोइ छा एक्सपेक्ट कजे, अगरि छो जो अहिड़े मूमेंट्स खां पोइ अक्सर बेशतर ॾिठो आहे त इस्टेब्लिशमेंट रिट्रीट कंदी आहे, थोरो पोइ हिते वधंदी आहे, तव्हां जीअं हमेशह चयो सिविलियंस थोरी जॻह वठंदा आहिनि या हमेशह रिट्रीट करण जी, त पाण खे साफ़ु करण लाइ, रीब्रांडिंग करण लाइ, रीइमेज करण लाइ रिट्रीट करण, त हिकिड़ो त ॾिठो हिकिड़ो फॉर्मेट आहे जनरल अशफाक कुरैशी कियानी साहिब जी शक्ल में नज़र आयो, थोरो रिट्रीट बि हुयो, थोरो न बि हुयो, कहिड़े क़िस्म जो फॉर्मेट हाणे पोइ एक्सपेक्ट कजे, इहो अहिड़े क़िस्म जी सिमिलैरिटी किथे एक्सपेक्ट कजे? से ॾिसो हर दौर जी हिकिड़ी मुख़्तलिफ़ सूरत हुजे थी, त उनजो हल बि जी हा, उन हालतनि पटांदड़ हुजे थो। जी हा। जनरल कियानी जो मामिलो इहो हो छाकाणि त मुशर्रफ साहिबु सिधी सही हुकूमत करे वियो हो, जी हा, ऐं हुन महिल को पॉलिटिकल फोर्सिस बि कोई एतिरा पॉपुलर कोन हुआ,
पर बीबी जी शहादत थियल हुई, तंहिंजे करे कियानी साहब आयो ऐं थोरो सॉफ्ट रहियो पीपल्स पार्टी ॾे इलेक्शन, त पॉलिटिकल टेम्परेचर किरियल हो। यस ऐं नवाज़ शरीफ़ बि जेको आहे उहो बि छाकाणि त पर्सनल हुनजो मुशरफ सां मामिलो हो, त उहो बि थोरो थधो थधो थी वियो। सिचुएशन डिफरेंट हुई हींअर, ऐं एतिरी वोकल तरीक़े सां इस्टेब्लिशमेंट एज़ ए इंस्टीट्यूशन जेको आहे अंडर डिबेट न हुई। हुन महिल हिकिड़ो फ़र्दु हो, मुशरफ हो, हलियो वियो, किसो ख़तमु थियो। हाणे सुवालु इहो पैदा थींदो त जनरल बाजवा जे वञण खां पोइ छा जेको बि ही आहिनि जेके फेसबुकी या जेके बि आहे दुनिया, उहा ज़ाहिर मॉनिटर कंदी न त इस्टेब्लिशमेंट छा पई करे ऐं अकॉर्डिंगली रिस्पॉन्ड कंदी। सो $1 मिलियन जो सुवाल उहो ई आहे त ॾिसूं त जनरल आसिम मुनीर जी अॻुवाणी में इस्टेब्लिशमेंट जो रोल हू पंहिंजो छा फ़ैसिलो कनि था, त हुननि जो रोल छा हुजणु खपे, उन एतबार सां ई पोइ वरी तबसरो करे सघिबो। अच्छा, उन्हनि जो रोल त छा हुजे, पर इमरान ख़ान साहब जो रोल छा हूंदो हाणे आफ्टर द अपॉइंटमेंट, थी वई अपॉइंटमेंट? ॾिसो, कुझु ॾींहं त हू कोशिशि कंदा इमरान ख़ान साहब। मूंखे उमेदु आहे त हू हिन खे तकरारी न बढ़ाईंदा जनरल आसिम मुनीर खे स्पीचिस वग़ैरह में। हा, 26 तारीख़ ते उन्हनि जो लॉन्ग मार्च हाँ, आहे। मुझे ख्याल है न कंदा भी चंदा तो भाई मैं जनरल साहब को बोलता हूँ कि वो बीच में करें और वो बाजवा ने तो ये कर दिया वो कर दिया, तो आप ज़रा मामलात को ठीक कराएं। वो मतलब हिकिड़ी हू वारी मदद वारी टोन रखंदो तो भाई अचो हिन मामलन खे ठीक करायो, मुल्क की खातिर आप मामलात को मीडिएट करें, इन टाइप जी का गुफ्तगू अगर करे तो करे। तनकीद मुझो ख्याल है न कंदो, छाकाणि त खेसि भले उन माज़ी में अगर का तलख़ी रही बि आहे तॾहिं बि हू इन करे शायदि न कंदो त 3 साल बहरहाल हिन सां ई गुज़ारो करिणो अथव। जी हा, ऐं इलेक्शन बि हिते ई थियणा आहिनि, जी हा, त पर्सनलाइज़ छो कंदो? सो आउं सम्झां थो त हू कोशिशि कंदो त हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप क्रिएट थिए। ऐं छाकाणि त इंस्टीट्यूशन हिकिड़े प्रेशर में आहे बाजवा साहिब जी सॼी परफॉर्मेंस जे करे 6 सालनि जी, त हू बि चाहींदा एज़ ए इंस्टीट्यूशन त मामलात जेके आहिनि हाणे उहो तकरारी आउटलुक जेको आहे इदारे जो, त असीं के हिकिड़ी तरफ़ धोरियासीं, हाणे ॿी तरफ़ धोरियूं, असीं हिकिड़ी अणधुरिया को पंहिंजो रोल क्रिएट कयूं। ऐं उन में हिन सॼी ॻाल्हि में महीनो लॻे, 2 लॻनि, 3 लॻनि, थी सघे थो त इलेक्शन जो को सूरत ठही वञे। ऐं जब अणधुरी उहा ई ॻाल्हि आहे, इलेक्शन जो अगरि सूरत थी वञे त वरी उहा ई सुवालु उभिरे थो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त केतिरो ए पॉलिटिकल रहे थो या नथो रहे, त उहा जेका नई इलेक्शन थींदी उनखे केतिरो शफ़ाफ़ एक्सपेक्ट कजे? सही ॾिसो न, अगरि त इलेक्शन हिन महिल अगरि 3, 4, 6 महीना 8 महीना 10 महीना इलेक्शन थिए थी ऐं इस्टेब्लिशमेंट अगरि को न्यूट्रल केरु थियणु ॾींदो? इलेक्शन न्यूट्रल थींदी कोन, फेयर कीअं थींदी? अगरि कंहिं चयो पियो मूंखे त 70 जहिड़ी इलेक्शन कराईंदी इस्टेब्लिशमेंट, मुंहिंजो त 70 में त इस्टेब्लिशमेंट जेका आहे पावर में हुई, यहिया ख़ान पावर में हो, त हू सो कॉल्ड हिकिड़ी मुनसिफ़ाणी इलेक्शन थी। हीअं त अगरि इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहो पासीरी थी बीह रहे थी, असांजो छा वञे? त हीअ इलेक्शन कमीशन ऐं हिननि में त अहिड़ी इलेक्शन थींदी, वाह वाह भुलिया आहियो, पोइ त अहिड़ो कमु थी वेंदो इलेक्शन में जो माण्हुनि खे अॻियूं पोयूं इलेक्शन 2018 विसरी वेंदी माण्हुनि खे। सो हिकिड़ी हाल त इहो आहे न। हा, हाणे हिकिड़ो प्रोसेस हले, ॾिसो प्रोसेस हलंदो आहे त पोइ ॿियूं कुवतूं पंहिंजी रोल वधाए वठनि। जुडिशरी में कुझु अहिड़ा जजिस अची वञींदा आहिनि जेके चवंदा आहिनि त न बाबा हाणे घणी इनफ इज़ इनफ, शयूं ठीकु थियणु खपनि, मैरिट ते फ़ैसिला थियणु खपनि। इलेक्शन कमीशन में को ईअं थोरो अधमग़ज़ी अची वञे थो, चवंदो न बाबा छा जो आउं अची वियो आहियां, इलेक्शन फेयर थींदी। ब्यूरोक्रेसी में 4 चङा माण्हू अची वेंदा आहिनि। मीडिया वधीक पंहिंजो रोल असर्ट करणु शुरू कंदी आहे एज़ वॉच टॉक, त भई शयूं ठीकु थियनि। ईअं हिकिड़ो सिविलियन सेटअप ई पंहिंजे मथां हिकिड़ी चेक एंड बैलेंसिस ऐं अकाउंटेबिलिटी क्रिएट करणु शुरू करे छॾींदो आहे, पर उहो टाइम लॻंदो आहे। आख़िर दुनिया में हर हंधि ते इस्टेब्लिशमेंट रोल प्ले न कंदी आहे न। सियासत में असां वटि त हर शइ लाइ या इस्टेब्लिशमेंट कुझु करे या जुडिशरी कुझु करे। दुनिया में त ईअं नथो थिए न, त असां वटि बि। लेकिन हाणे एतिरी ख़राबु मईशत में ऐं एतिरी जेका पोलराइज़ेशन थियल आहे पॉलिटिकल, जेको हिक ॿिए सां बिल्कुलु ईअं जानी दुश्मन थियूं धुरियूं बीठियूं आहिनि सियासी, यानी आउं चवंदो आहियां ट्राइबल हू पॉलिटिक्स आहे। छा आहे त कबीला आहिनि, इमरान PTI हिकिड़े कबीले जो नालो आहे, PDM 13 जमातूं ॿिए कबीले जूं आहिनि। हीअ त कबीलाई सियासत आहे न। त अगरि इहा, पर इहो वक़्त सां शयूं ठीकु थींदियूं, पर तेसि ताईं
छा थिए? अच्छा हिकिड़ो सवाल हूअं ए पॉलिटिकल असांजा जेके बि हाणे ईंदड़ चीफ आहिनि फ़ैसिलो करे बि छॾनि ए पॉलिटिकल रहण जो त असांजे जेके असांजा अपॉइंटिंग अथॉरिटीज़ आहिनि नवाज़ शरीफ़ साहिब आहिनि या जेके बि आहिनि PMLN आहे त PMLN जूं कुझु उमेदूं त हूंदियूं न अनसेड छुपियल काथे ॾिसो नंढियूं उमेदूं त ख़ैरु आहे हूंदियूं नंढी उमेद त अगरि इहा उमेद हुजे मिसाल पाण इहो सोचूं त नवाज़ लीग वारनि छा उमेद हूंदी त भई असांखे 10 महीना पूरा करण ॾियो मिसाल 10 महीना हाणे 9 बचा 9 महीना पूरा बि थी विया नेठ ते इलेक्शन कराइणी आहे न छा इहा उमेद रखंदा त इलेक्शन ई न करायो 2 टे साल इहो आइन में मुमकिन कोन्हे अच्छा ऐं इलेक्शन करायो ऐं असांखे खटरायो अगरि उमेद इहा हूंदी हिननि खे 13 जमातनि खे त पोइ ॾुखियो आहे पोइ वरी भाजपा एरा मोटी ईंदो एग्ज़ैक्टली पोइ PTI वारा वरी उहो ई शुरू कंदा ज़ाहिर उहा ॻाल्हि पधरी त 3-4 महीननि में थी वेंदी न ऐं सम्झंदा महीने ॿिनि में पधरी थी वेंदी ॻाल्हि त असांजी इस्टेब्लिशमेंट जो नओं रोल छा आहे त हू पोइ उहा ॻाल्हि फबंदी न आहे सो तंहिंजे करे उमेदूं घटि ई हूंदियूं उमेदूं त रखंदा हूंदा नवाज़ लीग वारा पर घणी उमेदूं पूरी न थी सघंदियूं अच्छा हिकिड़ो सवाल नए चीफ जे सां ई रिलेटेड अगरि छो जो जेके पास्ट में माज़ी में जेके ॿुधाइण वञनि था त इमरान ख़ान साहिब सां त कोई तालुक सुठा न हुया उहे अफेक्ट कंदा या अवामी दबाव हूंदो सही ॿई शयूं हूंदियूं ऐं नथो चई सघां के इंसान जे अंदरि आसिम मुनीर साहिब जे अंदरि छा पियो हले उहो कीअं तबसरो कयूं पाण कीअं पर कंहिं हद ताईं फितरी बि आहे ऐं कंहिं हद ताईं ईअं बि हूंदो आहे त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि उहे अलाह खां डपु रखंदड़ दिलि में त यार कंहिंसां बुग़्ज़ न कजे पंहिंजे उहिदे सां इंसाफ़ कजे अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि सो आई कांट से यासि पक सां कीअं चऊं लेकिन बहरहाल जेको तव्हां हुनजो हू पासो चओ था त पब्लिक ओपिनियन हींअर IK सां गॾु आहे त इन जे करे थोरो सोलो कोन थींदो इमरान खे बिल्कुलु क्रश करे छॾणु हिकिड़ो जेको हिन पूरे जो जेको हिकिड़ो सूरत हाल जेका क्रिएट थियल आहे कंफ्यूजन जी अगरि इलेक्शन्स जी तरफ़ वञण जी ॻाल्हि थिए थी त PTI उनखे पंहिंजी विक्ट्री तस्वर करे थी इलेक्शन्स खे बक़ाया पार्टियूं उनखे पंहिंजी लॉस तस्वर कनि थियूं त इहा इक्वल इक्वेजन त क्रिएट नथी थिए न ॾिसो उहो माहौल जुड़ंदो न उहो को हिकिड़े ॾींहं में न थींदो पोइ PTI खे लचक ॾेखारणी पवंदी हिकिड़ी ॿिन्ही लाइ फेस सेविंग ॻोल्हणी पवंदी त भई ठीकु आहे हीअ न कंहिंजी हार थी न कंहिंजी जीत थी लेकिन नवाज़ लीग खे वारो नथो खाए त इवन 9 महीननि खां पोइ बि इलेक्शन थियनि हींअर इमरान ख़ान खां 9 महीने अॼु जी सूरत हाल ताईं 9 महीननि खां पोइ बि पंजाब में इमरान ख़ान खां हींअर इलेक्शन खटणु ॾुखी आहे जी हा सो नवाज़ लीग जी ख़्वाहिश आहे त इहे 2 टे साल को निकिरी वञनि को जुगाड़ थी वञे मुमकिन कोन्हे आइनी तरह मुमकिन कोन्हे PTM वारा 11 पार्टियूं कंहिंजी शादी मुबारकूं थियूं ॾियनि हिक ॿिए खे त असां पाकिस्तान खे बचायो आहे पाकिस्तान खे बचाए वरितो अथनि चीफ मुक़ररु करे जी हा उहो चवनि था PTM वारा मौलाना फज़ल रहमान साहिब बि चवनि था महांगाई चढ़ी आई आहे भली चढ़ी आई आहे पर मुल्क बची वियो उहो त शायदि उहो चवनि था त उहो जेको उन्हनि कॉन्फिडेंस आंदो हा PTM वारा एग्ज़ैक्टली उन सां ई कनेक्टेड पूरी इहे सॼी सूरत हाल रखनि था न उन सां ई कनेक्टेड रखनि था त असां उहो कमु कयोसीं तॾहिं इहो सॼो कुझु थियो त अहिड़ो छा थियणो हुओ मुल्क वञे असां हथनि वञे त अहिड़ो छा हुयो अच्छा मगर जे ॿई इम्पोर्टेंट पोस्टूं जेके आहिनि उहे पाकिस्तान जूं अॼु ज़ाहिर आहे हिकिड़ो चइजे त जेको पूरी हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थियल हुई उहा किथे न किथे हाणे ठापुर थींदी अगरि इलेक्शन्स नथा कराया वञनि त इमरान ख़ान साहिब इलेक्शन्स जी कॉल बरक़रार रखंदा ज़ाहिर जॾहिं उहो पंहिंजी इलेक्शन्स जी डिमांड बरक़रार रखंदा त उहो किथे न किथे उन्हनि खे अटैक कंदा जिन वटि पावर आहे न मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे ॾिसो न 2 ॻाल्हियूं हुयूं हिकिड़ी जेको इमरान ख़ान जो हिडन एजेंडा हो उहो नए आर्मी चीफ जी मुक़ररी उहो मसइलो त हिकिड़े पासे थी वियो ऐं हमेशह चवां काफ़ी ॾींहंनि खां चवां भई करे छॾियो जंहिंखे करिणो आहे अच्छा हाणे रहिजी वियो इलेक्शन मतिलबु उन लाइ ज़रूरी थोरी आहे त तव्हां कहिड़े टेम्पो ते वञी ॻाल्हायो था हाणे सिर्फ़ु इमरान ख़ान लाइ जेको हींअर जेको मथो हणी बीठा हूंदा या सिग्नल्स जो इंतज़ारु करे रहियो हूंदो इमरान ख़ान त हुनखे 26 तारीख़ ते जॾहिं परीं जेको आहे उहो पिंडी में छा चए त बसि ठीकु आहे हाणे बसि हीअं आहे पोइ मुल्क जी हीअं सूरत हाल आहे पोइ न छॾींदासीं पोइ वरी गॾु थींदासीं ऐं पोइ इंशा अल्लाह पोइ अज़म आहे पोइ जदोजहद आहे पोइ चलो घर चलो या वो चए तो चलो इस्लामाबाद चलो अच्छा इस्लामाबाद चलो तो कहाँ चलो इस्लामाबाद बंद आहे वक्त सॼो अच्छा इस्लामाबाद में अगर कंहिं हंधा कंहिं कुंड पासे में वञी अगर कोई जलसो करे बि इहो बि ठीकु आहे नेक्स्ट स्ट्रैटेजी इमरान ख़ान जी
पर इमरान ख़ान मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि हुनखे सिग्नल्स किथां राइट आया ईंदा त भई थोरो तरस महीनो ॾेढ तरस इहो मसइलो कुझु हल कयूं था त ख़ान साहब पोइ हिते जलसा वलसा करे पोइ नहीं छोड़ेंगे ये करेंगे करप्शन वो जेको बि आहे उहो सभु कुझु करेंगे पोइ भई ईअं थोरो जलसा करे वरिती जीअं विच में कई पे कॾहिं हिकिड़ो जलसो कॾहिं किथे सेमिनार सां ख़िताब छाकाणि त हा आहिस्ते आहिस्ते ऐं पोइ थोरी तबियत बि ठीकु न हूंदी धक बि लॻल अथसि जी हा कॉलर सां गॾु एडवोकेट आकिब राजपूत कराची मां। जी राजपूत साहब छा चवणु चाहींदा? साईं सभ खां पहिरीं तव्हांखे ऐं काज़ी साहिब जन ॿिन्हिनि खे मुंहिंजो सलाम। वालेकुम सलाम। गुज़ारिश आहे त अॼु जेका ही नई अपॉइंटमेंट थी आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको आसिम जा मुनीर साहब, हाणे इन ते जेका अॼु रूटीन में जेका इहा हली आहे वरी साइन बाइन थी वियो इहो त थियणो हो। मुंहिंजो ख़्यालु आहे मां काज़ी साहिब जा रखां थो हुनखे वधीक काज़ी साहिब डिफाइन बि कंदो हुन ते। मुंहिंजो ख़्यालु आहे त बिफोर एंडिंग ऑफ दिस मंथ यानी कि नवंबर में जेको वञे पियो इमरान ख़ान ही वठी अनाउंस थी वेंदो इलेक्शन शेड्यूल मार्च ताईं, मार्च अप्रैल ताईं अनाउंस करिणो पवंदो हिननि खे। ऐं मूंखे ईअं लॻे थो त इहा ई सेटलमेंट आहे। हाणे वधीक काज़ी साहिब पंहिंजे हुन जेको हुनजो आहे विज़डम उन ते हुनखे ॻाल्हाए, छाकाणि इहो जेकॾहिं नथो थिए ऐं इलेक्शन पंहिंजे शेड्यूल ते थिए त पोइ इमरान ख़ान सां वॾी को गेम थी वई आहे, पोइ इमरान ख़ान जो मुस्तक़बिल ॾाढो ख़तरे आवाज़ अचे थी हो इहो ई चवंदा हिन ई महीने। अच्छा राजपूत साहिब चवनि पिया त इन ई महीने जे आख़िर में स्केड्यूल अची वेंदो यानी 29 ते जनरल आसिम मुनीर साहब ओथ खणंदा। हा न छा चार्ज वठंदा ज़ाहिरा पंहिंजी स्टिक संभालींदा। हा स्टिक संभालींदा, कमांड संभालींदा। ऐं ही नवंबर आहे त माना 30 नवंबर यानी हिकिड़े ॾींहंनि खां पोइ या 2 ॾींहंनि खां पोइ हलो राजपूत साहिब जी ॻाल्हि खे हलो हफ़्ते में डिसंबर जे पहिरें हफ़्ते में साईं चवनि था त मार्च जो स्केड्यूल अची वेंदो। साईं राजपूत साहिब दुनिया में का बि शइ नामुमकिन न आहे ऐं अगरि त तव्हांजी इहा का इंफॉर्मेशन आहे त पोइ आउं हुन ते कमेंट नथो कयां छाकाणि इंफॉर्मेशन हूंदी आहे। पर अगरि तव्हां चओ था त ही आउं हिन ते अगरि पंहिंजी अकुल लड़ायां मूंखे इन ॻाल्हि जो इम्कान घटि थो लॻे। सबबु अगरि ईअं थियो त सिधो सॼे पाकिस्तान जे नंढे वॾे माण्हू खे नियापो इहो वेंदो त आसिम मुनीर साहब जो टिल्ट आहे टुवर्ड्स इमरान ख़ान। एग्ज़ैक्टली ऐं नई इस्टेब्लिशमेंट हाणे ख़ान साहब जो बार नथी खणी सघे, तंहिंजे करे हाणे ही हिकिड़ो यानी इमरान ख़ान खटे वियो। इमरान ख़ान जी विक्ट्री आहे, इमरान ख़ान जी विक्ट्री डिक्लेयर थी वेंदी। ऐं हिकिड़ो मैसेज राजपूत साहिब खे अंदाज़ो थींदो आहे छा पियो चवां जेको 5 पोलिंग वारो 2 पोलिंगनि जो जेका चवंदा पोलिंग जो धणी आहे नंढेरा वॾेरा हुजनि था नंढेरा हुजनि था उन ॾे वेंदो वञ ख़ान खे त बाबा बसि थ्रू थी वियो। त ही त अगरि करिणो बि हूंदो ऐं राजपूत साहिब तव्हांजी ॻाल्हि सां मुंहिंजो ख़्यालु आहे थी सघे थो राजपूत साहिब बिल्कुलु ठीकु हुजे हुनजो तजियो या इंफॉर्मेशन बि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि ईअं थियणो बि हूंदो त बि निक ऑफ द टाइम ते रीज़न्स क्रिएट करे कयो वेंदो। मिसाल जनवरी में या मिड ऑफ एंड ऑफ जनवरी में त बाबा बसि हीउ थियो इत्तेहादी हथ कढी आहे, इत्तेहादी 2 टे हथ कढी आहे कुझु थी वियो ऐं पोइ हीउ थियो हू थियो नच बसि मसइलो थी वियो आहे। जेसि ताईं नवाज़ शरीफ़ बि मोटी अचे हीउ बि थी वञे हू बि थी वञे भई लेवल प्लेइंग ग्राउंड मिली वियो सभिनी खे ऐं चऊं त भई मार्च न त अप्रैल में इलेक्शन थी विया। बाक़ी राजपूत साहिब मूंखे इहो जेको तव्हां अगरि इंफॉर्मेशन आहे वरी अगरि राजपूत साहिब जी ख़ुदा ख़बर पोइ आउं नथो ॻाल्हाए सघां। राजपूत साहिब जो तजियो आहे अखियुनि ते, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त ईअं न थींदो। इहे एतिरो जीअं टाइमिंग साईं जीअं टाइम लाइन ॾिनी आहे इहा टाइम लाइन मूंखे सम्झ नथी अचे। इहो त अहिड़ी टाइम लाइन ते अगरि शयूं थियूं त माना इहो बसि पोइ चवण जी ज़रूरत ई न आहे त मतिलबु पोइ त इमरान ख़ान जी विक्ट्री आहे, इहो कोन कंदा। साईं जो शायदि तजियो साईं चवणु चाहिनि था त अगरि ईअं न थियो त पोइ इमरान ख़ान सां वॾो हथु थी वेंदो ऐं पोइ इमरान ख़ान लाइ ॾुखिया ॾींहं। अच्छा ईअं चयो साईं? हा साईं अगरि ईअं न थियो त माना मार्च में अगरि इलेक्शन्स न थिया त पोइ माना इमरान ख़ान लाइ ॾुखिया ॾींहं न छो। ॾिसो जेसि ताईं इमरान ख़ान जी पॉपुलैरिटी बरक़रार आहे ऐं जेसि ताईं अलाह सभिनी खे हयाती ॾे ऐं त सभिनी लाइ दुआगू आहे ऐं हू सही सलामत आहे ऐं पॉपुलैरिटी हुन सां गॾु आहे, पोइ जेल जे पोयां आहे अंदरि आहे ॿाहिरि आहे उनखे को ॾुखिया को ॾींहं कोन्हनि।
मूंखे ॾींहुं वरी सियासतदान लाइ जेल वेल वञण त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी। पोइ आउं नथो सम्झां त को बि प्रॉब्लम आहे। इमरान जी हींअर जेका पॉपुलैरिटी आहे बार बार चवां थो हुनजो सबबु इमरान न आहे, हुनजो सबबु ही 13 जमातूं आहिनि। त को विच में गैप त अचे ई कोन पियो जो माण्हू ॿिए पासे निहारे। अच्छा, इमरान ख़ान साहब जी जेका हिकिड़ी पॉपुलरिटी 13 जमातुनि वारी, ॿी पॉपुलरिटी एंटी एस्टेब्लिशमेंट वारो नैरेटिव, त हाणे त एंटी एस्टेब्लिशमेंट वारो नैरेटिव ख़तमु थो आउं नथो एग्री कयां। इन में इन ते हू पॉपुलरिटी कॾहिं न बि मिले। तव्हां मुंहिंजा पुराणा प्रोग्राम कढी ॾिया। एंटी नवाज़ शरीफ़ साहब जी बि त इहो ई narrative एंटी एस्टेब्लिशमेंट ठीकु आहे, हिकिड़ो पाकिस्तान में फैशन आहे, पर भाई एंटी अमेरिका आउं हमेशह चवंदो हुउसि त इमरान ख़ान जी जेका ही शहरी ही जेको मम्मी पापा आहिनि, इहे त अध खां वधीक पाण अधु खां वधीक त अमेरिका जो वीज़ा लॻल आहे Yes, हिननि। ही एंटी अमेरिकन नैरेटिव ते इमरान ख़ान खे कीअं सपोर्ट कंदा? अधु खां वधीक जेको ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि उहे अमेरिका, यूरोप ऐं हिते वेठल आहिनि। उन्हनि खे ही अमेरिकी साम्राज वामराज थोरी थो लॻे, उते रहिया पिया आहिनि। साम्राज कीअं चवंदा उनखे? हू सिटीज़न ड्रिल सिटीज़न्स आहिनि। लाइकवाइज़ एंटी एस्टेब्लिशमेंट ही जेको क्राउड हो जेको ट्विटर ऐं हिन ते लॻो पियो, हुन को कम्युनिस्ट या सोशलिस्ट या को पलीजाइट थोरी हुआ इहे जो हिननि खे को वॾी ट्रेनिंग थियल हुई त बाबा एस्टेब्लिशमेंट आहे, पोइ फलाण आहे। ही इमरान जे चकर में सियासत में इमरान चयो बाबा एंटी एस्टेब्लिशमेंट अॼुकल्ह स्टैंड आहे, हलो भाई असीं बि एंटी एस्टेब्लिशमेंट। इमरान जो जेको जेको वर्कर कैडर आहे, जेको बिल्कुलु ऐं जेको हुनजो उहो सपोर्टर बि आहे, हिकिड़ी हाउस वाइफ आहे, उनखे अॻु में त छाकाणि त हू सियासत में ई न हुई त उनखे एस्टेब्लिशमेंट जे रोल जी ख़बर ई कोन हुई। आई के जे करे हू सियासत में आई, सियासत आई सां सियासत में इंट्रस्ट वरितो अथसि। हाणे इंट्रस्ट वरितो अथसि त जेको इमरान चए थो चवंदा ठीकु आहे। सो इट्स बेसिकली इशू आहे त माण्हू हुतां चिड़ियल आहिनि हुननि पार्टियुनि हुननि पार्टियुनि जेके बि इमरान के सपोर्टर आहिनि, जेके हुननि जा हिमायती आहिनि उहे हिमायती आहिनि। ऐं नथो चवां सभु जा सभु सॼो पाकिस्तान जेको आहे इमरान जो हामी थी वियो आहे। ज़ाहिर हू 13 जमातूं आहिनि, हुननि जी बि हिकिड़ी वॾी हिमायत हासिलु आहे पाकिस्तान में हुननि खे। सो राजपूत साहिबु चवंदा त अगरि ईअं न थियो त ख़तमु थींदो। ऐं इन ॻाल्हि सां बि माज़रत सां इतफ़ाक़ नथो कयां। ऐं सभु अगरि जे मार्च या उन फरवरी में इलेक्शन थियनि था त ज़ाहिर आहे हिकिड़ी प्रॉपर क्लियर इंडिकेशन आहे त इमरान ख़ान साहब जी विक्ट्री थी थिए। पर पोइ इमरान ख़ान साहब इन शइ खे प्ले न कंदा त अगरि इलेक्शन 10 महीननि खां पोइ था थियनि त इहा नून लीग जी विक्ट्री आहे न न? बल्कि अञा हू अगरि मूं चयो न मतिलबु अलाह सभिनी खे हयाती ॾे, उन ॻाल्हि जी त पेशन गोई नथो करे सघे। हाणे उन ॻाल्हि जी पेशन गोई कीअं कयूं? ज़ाहिर आहे सभिनी जी सिहत सही रहे, ही हाणे अटैक बि थियो, इहे सभु मामलात ते तव्हां को बि माण्हू अलाह पनाह ॾे ॻाल्हाइण बि अजायो आहे। इन नॉर्मल सर्कमस्टांसिस जो जे चइबो आहे न कीपिंग ऑल अदर फैक्टर्स कॉन्स्टेंट, ॿिया समूरा जेके फैक्टर्स आहिनि उनखे ईअं जीअं अॼु आहिनि ईअं रहंदा त कीअं तव्हांखे किथे कंदो? हिनखे 10 महीननि खां पोइ, हाणे 10 न 9 महीना रहिजी विया, त किथे कंदो ख़ान खे? ख़ान जी पॉपुलैरिटी किथे कंदो? मूंखे आऊं को तव्हांखे ख़बर आहे आऊं कंहिंजे फैन क्लब में न, पर हिकिड़ी रियलिज़म में अगरि तव्हांखे एनालिसिस करिणो आहे, जेके ज़माने में पंजाब में GT रोड ते नवाज़ लीग हुई, माण्हू चवंदा साईं काई साहब तूं कीअं थो चई तव्हां वॾो नवाज़ शरीफ़ जेको हुआ मुंहिंजो न आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी जेका अंडरस्टैंडिंग आहे। सो लाइकवाइज़ ऐं ख़ान त प्रूफ करे छॾियो आहे कंहिंखे, मूंखे तव्हांखे अलिफ के ॿिए खे वणे थो या नथो वणे। हींअर हू ॿिन्ही सूरतनि में प्रूफ करे वेठो आहे, तव्हांखे बैलेट में प्रूफ करे वेठो आहे ऐं रोडनि ते प्रूफ करे वेठो आहे, ऐं सुभाणे परीं मुंहिंजे ख़्याल शो बि ठीकु करे वेंदो। अच्छा, पोइ हाणे नवाज़ शरीफ़ साहब जो छा रोल बचंदो? हाणे त अपॉइंटमेंट थी वई, पहिरियां त को न पिया अचनि, थोरो आहिस्ता आहिस्ता थोरो डिले कंदा पिया अचनि, हाणे त अपॉइंटमेंट बि थी वई, हाणे वापसी ईंदा बसि पंहिंजी कमांड संभालींदा अची, वरी नवाज़ शरीफ़ बि ईंदियूं, मुंहिंजे ख़्याल आहे अचणु खपे। इंट्रा पार्टी इलेक्शन बि थींदा, उहो त जहिड़ी ॻाल्हि वापसि थी वेंदा न नवाज़ शरीफ़ साहब, न थींदा? हा उहो त ख़ैरु आहे, नवाज़ शरीफ़ साहब क़ाइद आहिनि। हा आहिनि त क़ाइद, ॿ क़ाइद आहिनि असां वटि, ॿई नंढनि आहिनि। सो क़ाइदीन इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ साहब खे सिर्फ़ु ओनो इहो हूंदो त अचे ऐं कुझु हालात अहिड़ा ट्विस्ट थियनि, सिचुएशन अहिड़ी ठहे ऐं जंहिंमें इलेक्शन थी पिया ऐं इलेक्शन हाराए वियो त वरी सूरनि में अची वेंदो। इहो हिकिड़ो किथे खुटको हूंदसि, न त फॉर ऑल अदर पॉलिटिकल रीज़न ॿिया जेके सियासी तरह पाण सोचूं त नवाज़ शरीफ़ जो हाणे न अचणु वापसि मतिलबु उन ॻाल्हि खे जस्टिफाई न करे सघिबो। ऐं ख़ुदि छाकाणि त क़ाइद आहे, पार्टी जो हेड आहे, उहो अगरि अची वेहंदो लाहौर में या रायविंड में या इस्लामाबाद में त पोइ शहबाज शरीफ़ हुनजे छां में अची वेंदो।
PTI जी गवर्नमेंट पोइ PM हाउस बि मतिलबु इंतज़ारु कंदो, मतिलबु हितां शहबाज प्राइम मिनिस्टर फ़ोन खणे पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी खे चवंदो त भई ये कर दो, जंहिं सां वॾे मियाँ त फ़ोन आयासीं, उहो आख़िरी आयासीं त न पुत्र हे न करणु आहे, हीउ न करिणो आहे, त पोइ हाणे सो इन करे हू बि सभिनी जे लाइ हीअ म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हूंदी त फ़िलहालु 2-3 महीना भले अचिणो त इलेक्शन खां पहिरीं पवंदो नवाज़ शरीफ़। और PTI जी गवर्नमेंट आहे पंजाब में मुश्किल न ईंदी, उहा अलॻि मुश्किल आहे, उहा अलॻि मुश्किल आहे, ज़ाहिर आहे उहो त पर कहिड़ी ख़बर इमरान ख़ान साहिबु थोरो हाणे स्टांस थोरो थधो करे पर न कंदो। इमरान ख़ान साहब जी त टोटली तव्हां जेका सियासत बीठल आहे, जेका हिन वक़्तु सपोर्ट बीठल आहे, उहा त बीठी इन 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 हिकिड़ी इन ई वजह जे करे आहे, कॾहिं उहो स्टांस चेंज कंदा। हिकिड़ी इंट्रस्टिंग शइ ज़हन में अचे थी, काफ़ी तवील माज़ी में असांजा जंहिं बि अपॉइंटमेंट कई आहे, नए चीफ जी अपॉइंटमेंट सवाइ नवाज़ शरीफ़ जे ॿियो कोई बि न करे सघियो आहे, ॿिया सभिनी एक्सटेंशन ॾेई सघिया आहिनि। न भुट्टो साहिबु कई, बसि न आफ्टर भुट्टो साहिबु, उनखां पोइ भुट्टो साहिबु खां त पाण ई मौजूदु आहे, आर्मी चीफ पाण हुआ, उनखां पोइ जॾहिं बि टाइम आयो आहे। ठीकु आहे, कॉलर डॉक्टर अहमद लगारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम, तव्हांखे ऐं काई साहब खे सलाम। वालेकुम सलाम। जेको तव्हां काई साहब खां सवाल पुछियो न त ॿिए कंहिं कोन कयो आहे अपॉइंट, सो ॿिए कंहिंखे साईं वारो ई कोन मिलियो अपॉइंट करण जो, तो धणी पाण हुआ, पाण ई अपॉइंट थिया ऐं पाण खे सॼो सिलसिलो थियो। हाणे मुंहिंजो सवाल साईं खां इहो आहे त असां जेतिरो असां एक्सपेक्ट कयो पिए रिस्पॉन्स ख़ान साहब खां हिन अपॉइंटमेंट जे बारे में, स्पेशली जेको 2 ॾींहं जो गैप आहे, 27 ते साईं रिटायर थियंदा, 29 ते उनखे चार्ज वठणी आहे, ओतिरो सिवियर क़िस्म जो कोन आयो, त छा इहो ओवरऑल अंडरस्टैंडिंग आहे या ओवरऑल साईं जी जेको असेसमेंट हिन ते शायदि इमरान ख़ान जो इहो अनएक्सपेक्टेड या हुनजी पार्टी जे तरफ़ां अनएक्सपेक्टेड जेको इहो रिएक्शन आयो आहे, उहो साईं हुनखे कीअं थो ॾिसे? बसि जेको समरी ओके करे छॾी अथऊं साईं, चवनि था माना ओके असांजे अंदरि माना हुननि जो कोई रिएक्शन कोन्हे, माना ओके करे छॾियो, ओके ओके कहिड़े हिसाब सां लॻे थो त ओके कयो था? जी ख़ान साहब ऐं ज़रदारी साहब खे मौक़ो मिलियो त सही न अपॉइंटमेंट करण जो? हा अच्छा हा, पर ॾिसो न एक्सटेंशन ॾियणु ख़ुदि हिकिड़ी अपॉइंटमेंट हूंदी आहे, पर हिकिड़े तरीक़े जी त हूंदी आहे। अच्छा उन ते पोइ तव्हां पर लगारी साहिब जेके ॻाल्हि पिया कनि त छो रिएक्शन ॾिनो, लगारी साहिब मुंहिंजो अलाए छो हफ़्ते 10 ॾींहंनि खां इहो ख़्यालु हो, 15 ॾींहंनि खां त इमरान ख़ान जो तक़रीबन इहो ई रिएक्शन हूंदो। मूं हुनखे ॿियनि लफ़्ज़नि में अगरि तव्हां शो मुंहिंजा फॉलो कंदा हुजो त मूं ईअं चयो पियो त यार करे छॾियो, इमरान ख़ान बि हिकिड़ी हक़ीक़त आहे, हुन सां छा कंदो, एक्सेप्ट करे थो, हिकिड़ी हक़ीक़त खे एक्सेप्ट कंदो न, सियाणो आहे एॾो बि जहिड़ो। मतिलबु 3 साल हिकिड़े माण्हू सां वरी कीअं, ऐं उहो बि चीफ सां, एग्ज़ैक्टली, ऐं पाकिस्तान में पाकिस्तान में सियासत बि करणी आहे, सभु कुझु थियणो आहे, त ऐं उथते ई न अटकंदो। ऐं इहा ॻाल्हि सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हू सिर्फ़ु हिकिड़ो प्रेशर मेंटेन करे पियो, ऐं हींअर बि यू नेवर नो छा चवंदो, कुझु चई नथा सघूं ख़ान साहब जे बारे अञा में। तव्हां सिर्फ़ु अलवी साहिब त आइनी उहिदे ते वेठल आहे, हू नोज़ ख़ान साहिब छा रिएक्शन ॾिए थो, पर मुंहिंजी अञा बि अकुलु इहो चए थो, या मूंखे उमेदु चलो चए त हिन में मुंहिंजे तज़िये में मुंहिंजी विशफुल थिंकिंग बि शामिलु आहे, मुंहिंजी ख़्वाहिश बि शामिलु आहे। करे करे इंसानु आहियूं न पाण, पंहिंजे तज़िये में कॾहिं कॾहिं त ख़्वाहिश बि अची वञे थी, त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ख़ान साहिब न करे, मुल्क खे हाणे थोरो ठापुर में हलणु ॾे, वरी अगरि अटकी पियो उथंदे ई चीफ सां, त हीअ वरी हिकिड़ो जेको मूंसां शुक्र बाजवा साहिबु वेंदे वेंदे चई वियो त संगीन माशी बुहरान सूरत हाल ख़राबु है, बहुत ख़राबु है, फैक्ट आहे त वाकई में इलाही ख़राबु आहे, पर रहणो त हिन मुल्क में आहे, हीअ त भोग मुश्किली त ख़तमु थी वेंदी। सो आई थिंक के लगारी साहिब खे, लगारी साहिब आउं सम्झां थो त रीज़न इहो हूंदो त हाणे भला थी वियो, हाणे छा करे वठंदासीं, हिकु DC या SP त न आहे जंहिंखे मुतालबा करे ट्रांसफर कराए वेंदासीं, ज़ाहिर आहे। सो वी हैव टू, ही हैज़ टू लिव विद दिस, सो ही आई थिंक प्रॉब्ली दैट इज़ द रीज़न के हुन इहो ऑप्ट कयो आहे त मुनासिबु सम्झो त घटि में घटि सदर जे लेवल ते त अटकिजे न, पाण ॾिसूं हाणे कुझु चए थो, हाणे पाण छा था चवनि छा नथा चवनि, मां ठाहे हाणे जेसिताईं ॻाल्हाए त तेसिताईं साह मुठ में आहे त चवंदो छा, वरी कुझु नई ॻाल्हियूं न शुरू करे छॾे। हिकिड़ो नंढो सवाल अचे थो, ज़रा मूंखे डपु आहे इहो न चवणु शुरू करे त मां हिनखे चैलेंज कंदुसि कोर्ट में फलाण ढमकाइण, इहो बि सो मतिलबु उनजो मतिलबु हूंदो त अटकणु। एग्ज़ैक्टली, उहो त माना पोइ त वरी सफ़ा, पोइ त वरी पोइ इहो बि हिते हिकिड़ो सवाल अचे थो, पोइ त वरी इहो बि सम्झे न त इमरान ख़ान साहिबु अकेला न आहे,
सही ॾिसो इहो तव्हां बि सम्झो था आउं बि सम्झां थो ऐं रुगो पाकिस्तान न आहे सॼी दुनिया में घणे भाङे ईअं ॻाल्हि आहे जंहिंजे हथ में सोंटी आहे न यानी हू एवर इज़ होल्डिंग द कमांड उहो ई कमांड आहे उहो ई कमांड आहे केरु पोइ छा बि करे पोइ हेठि मथे केरु छा कीअं छा छू कुझु नथो थिए कुझु नथो थिए पोइ नथो थिए सो जनरल आसिम मुनीर इज़ द कमांडर राइट नाउ ही इज़ होल्डिंग द कमांड सो एक्सपेक्ट कजे थो सो केरु छा बि सोचे थो छा करे थो फ़िलहालु त ही इज़ इन कमांड पोइ बाक़ी हाणे ॾिसूं त हुनजा जेके स्टेप्स आहिनि स्ट्रेटजी आहे पॉलिसी आहे विजन आहे छा न 6 साल न 6 साल त माना 3 साल 3 सालनि लाइ पर 3 साल न ऐं सिर्फ़ु पाण खे 2 महीना तरसणो आहे साम्हूं अची वेंदियूं ॻाल्हियूं पाण सम्झो त नेक्स्ट विजन छा थो वञे ठीकु आहे सभु वॾी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ